प्रेस क्लब जी अॻियां पाण खे बाहि ॾींदासीं। मुंहिंजो नालो अदा हलीमा आहे। असां अनाज मंडी में रहाशी आहियूं। सुमेरा मुंहिंजी भेणेजी आहे। सुमेरा सां मसइलो कुझु मूं खां छुटो ॾींदो अदा धमकियूं उन छोकिरी खे त असां तोखे अगवा कराईंदासीं सुमेरा खे। असां उनजे सबक़ में छोकिरी ॾेई छॾीसीं अबड़े खे हमीद अबड़े खे उनखे ॾेई छॾीसीं। उनजे बावजूदि उहो जेको जुमो खान छुटो आहे उहो शहजाद कोट में आयो कुझु ॾींहं माना कल्ह आयो, कल्ह जी ॻाल्हि आहे। उते वरी असां पकिड़े सुमेरा जी शादी कॾहिं कराई? साल ॾेढ साल थी वियो आहे। साल ॾेढ साल थी वियो आहे जी जी। वरी असां उनजी शादी कराए छॾीसीं। उनखां बावजूदि ॾेढ साल खां बावजूदि वरी कल्ह इहो जुमो खान छुटो असांजे घर में गिरो आहे। उन्हनि अगवा करण जी सुमेरा खे कोशिशि कयईं। उते मां पाण शहजाद कोट शहर में बेनज़ीर कॉलोनी में जुमो खान इलाही काफ़ी माण्हू हुयसि, मां पाण मौजूदु हुयमि उते। पोइ असांजो पकितोसीं उनखे जुमे खान खे अगवा करणु आयो सुमेरा खे। उते वरी असां उन सां गॾु ॿिया बि हुया। असां वरी पोइ उनखे पकिड़े करे उनखे एस.एच.ओ जे हवाले कयोसीं। ए सेक्शन एस.एच.ओ आहे उनखे हवालो कयोसीं। ॿिया त भॼी विया जुमे जा माण्हू, बाक़ी मेन जेको जुमो खान हुयो उनखे पकितोसीं, एस.एच.ओ खे ॾिनोसीं। उनखे चयोसीं असांजी एफ.आई.आर कर। एफ.आई.आर कयईं अलाए न कयईं। पोइ असांखे माना अटलाए छॾियईं, असांखे कढी छॾियईं त असां कयूं था सुबुह जो अचो। उनजे हवाले सां असां उनखे ॿधरायो आहे उते वञी। वरी सुबुह ते जो माण्हू उहो ई जेको मेन माण्हू हुयो जुमो खान उते ई वरी छॾाइजी आयो। अलाए घणा बि पैसा रिश्वत पुलिस खे खाराईं शहजाद कोट वारी खे। पोइ वरी साॻी उहो ई जुमो खान अची करे असांजे औरतुनि खे, मुंहिंजे मुड़ुस खे, मुंहिंजो घरवारो आहे ज़मीर, ऐं हे मुंहिंजो नंढड़ो पुटु आहे, मां पाण आहियां ज़मीर जी घरवारी आहियां। इज़त नालो आहे जेका हाणे ज़ख़्मी हालत में आहे, सीरियस आहे। उन ते हमिलो घणो थी वियो आहे। ऐं हाणे मेन जेको जुमो खान आहे उहो ई पाण अची असांखे धक कयां अथई। अॼु जेको आहे 20-25 माण्हुनि सां गॾु अनाज मंडी में आयो, असांजे मथां हमिलो कयो अथई। अची 20-25 माण्हू हुया। मेन त जुमो खान बि हुयो ऐं असगर बि हुयो। उन सां गॾु ॿिया काफ़ी माण्हू हुया जेके असां न सुञाता आहिनि। जेके जेके सुञाता आहिनि मेन माण्हू आहिनि उन असांजे घरनि ते अची हमला कया। उन ॻाल्हि ते आयो त असां मूंखे शो ॿधरायो। ऐं हे जेके असांजा पाड़े वारा भाउ आहिनि हिननि खे चए पिया त गवाही तव्हां न ॾियो। असांजो मसइलो आहे जहिड़ो असांजो मसइलो आहे तव्हां गवाही न ॾियो। तंहिंजे बावजूदि बि असां सां पाड़े वारा भाउ असां सां गॾु आहिनि। असांजे मथां हमिलो कयो अथऊं, असां सां नाजेज़ी कई अथऊं। हाणे असां तव्हां ॾे आया आहियूं। असांखे ख़ुदा वास्ते इंसाफ़ु खपे। ॻाल्हायो त कुझु टाइम पहिरियां जुमा खान जेको आहे त माना उन सां कुझु का ॿेड़ी का ॻाल्हि कोन हुई। हुनखे छोकिरी हे मसवाड़ जी जाइ में रहंदा हुया त उतां पोइ हीअ जेको आहे त माना लॾे विया। वरी ॿिए हंधि वञी वरितऊं जेको आहे त माना त छोकिरीअ खे धमकियूं ॾींदो हुयो त मां तोखे खणंदुमि ऐं मूंसां तूं निकिर। हू न निकिती। पोइ हुननि खे मालिकनि खे ख़बर पई त माण्हू हीअ वीचारा शरीफ़ माण्हू ग़रीब माण्हू हुया। पोइ हुनजे बावजूदि हुननि छोकिरी अबड़े खे हमीद अबड़े खे त जेको आहे त माना उते वरी हाणे 6 महीननि 8 महीननि खां बावजूदि 4-5 माण्हू वठी उते शहजाद कोट में हुनजे घर में घिरियो, जंहिंमें अदी बि हुई ऐं जेको आहे त अदी इज़त बि हुई। ऐं जेको उन उहो हमीद अबड़ो जंहिं जेको आहे त माना हुनखे पकिड़े विधो जुमा खान छुटे खे ऐं पुलिस ए सेक्शन खे उते जेको आहे एस.एच.ओ जे हवाले कयोसीं। असां बि पोयां वञी पहुता हुआसीं। पोइ उनजे बावजूदि असां वरी वापसी जीअं थियासीं त सुबुह अॼु असांखे ख़बर पई त अचनि था जेको आहे त वेण। असां वञी एन.सी कराई वलीद थाणे जी हद में। असां रहंदा आहियूं मीरो खान अनाज मंडी। उनजे बावजूदि जीअं असां पुलिस असांखे ख़बर पई त असां वरी त आया आहिनि वेण। त असां पुलिस वचूं हुआसीं। पुलिस जे बावजूदि ॿ पुलिस एहलकार असां सां हुया। उनजे बावजूदि असां ते उते हमिलो कयो अथनि ऐं जेको आहे त माना अदीअ खे ज़ख़्मी कयो अथनि। भाऊअ जी पासीरी भॼी पिया, भाऊअ खे ज़ख़्मी कयो अथनि। ॿी हिकिड़ी छोकिरी आहे हॉस्पिटल में, उहा सीरियस आहे उहा। ऐं ॿियो मूंखे हिते छुरो हयूं अथनि। हा साॻी माण्हू जेके मेन आहिनि त उहा असगर छुटो ऐं जुमा खान छुटो। बाक़ी हुन सां हिकिड़ो ॿियो चवनि पिया त चांडियो ईअं ॿुधण में आयो। बाक़ी माण्हू जेको हाणे सुञातल उहो जेको आहे त माना 25-20 माण्हू हुया। असांजा 1 2 3 4 ऐं नंढो 5 6 7 माण्हू ज़ख़्मी आहिनि। असां आई.जी. सिंध खां ऐं साईं में जेको आहे त माना मुराद अली शाह खां ऐं बिलाल ज़रदारी खां इहा ई जेको आहे रुकेश सां कयूं। इहा ई उमेदवार रखूं त असांजी जेको आहे एफ.आई.आर थिए ऐं हिननि में सख़्तु हिननि जे मथां कार्रवाई कई वञे। असांखे इंसाफ़ु खपे ऐं सिंध जी न्याणियुनि खे ऐं हिन मज़लूमनि मिसकिननि खे इंसाफ़ु खपे। न त असां जेको आहे त पुरमन एतिजाज बि कंदासीं या सफ़ा ॻाल्हि चढ़ी वई सिंध हुकूमत असांखे इंसाफ़ु न ॾिनो। असां पेट्रोल हारे सरियाम प्रेस क्लब जे अॻियां पाण खे बाहि ॾींदासीं।